अबू बकर सिद्दीक न चयो, उमर फारूक न चयो, उस्मान गनी न चयो, हैदर करार न चयो। भला ठीकु आहे, महबूब पाक खे सहाबा को न चयो, कंहिं ताबई चयो आहे? ॾाढे ॻाल्हाए, कंहिं तबो ताबई चयो आहे? कंहिं वलीअ चयो आहे? उलमाए हक़, उलमाए रब्बानी जन ते इत्तिफ़ाक़ आहे, अॻियां बुज़ुर्ग कंहिं उन्ही नबी पाक खे बशर चयो आहे? ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, ज़रा सोचण जो मक़ाम आहे, गौर जो मक़ाम आहे। रब करीम जे ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम खे असांजे तरफ़ रवानो फरमायो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात थोरो कयो। इन जिन्स में नबी करीम अलैहिस्सलाम आया, ॿी जिन्स में अल्लाह तबारक व तआला मोकिले हा त मर्दी जो मालिक हो। रब करीम जे ज़ात बाबरकात जा थोरा न विसार, रब जा थोरा ॻाल्हि ओ महबूब करीम अलैहिस्सलाम असांखे अता फरमाए, जेको दुश्मन खे बि मुहम्मद नवाज़ींदो हुयो। अदा हाओ या न? क़ुरान करीम में हिकिड़ो वाक़ियो थो अचे, जॾहिं हबीब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे मदीने तैयबा जे तरफ़ हिजरत कराई वई त हालतूं तमाम नाज़ुक हुयूं। कीअं? मके पाक में मुंहिंजे हबीब जो आराम फिटाए छॾियो। सरवरे कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम 10 सालनि जो अरसो मके पाक में गुज़ारियो, ॾाढी तकलीफ़ में। आख़िर अल्लाह जे हुकुम सां नबी पाक अलैहिस्सलाम हिजरत फरमाए मदीने तैयबा आया। मदीने पहुता, मक्के में अची डुकर थियो। छा थियो साईं? डुकार। पर डुकार भी अहिड़ो एडी हद ताईं जो खाधे पीते जूं सभु शयूं ख़त्म थियूं। कुरैशी बुख मरण लगा, एतिरे क़दुरु परेशान हाल थिया जो चमड़ा चम समझो था, चम इहे पुसाए रखंदा हा, सॼो राति सॼी ॾींहुं उनखे बाहियूं ॾींदा हा, ॻरंदो कोन हो। पिछाड़ी मिड़ई कुझु न कुझु करे उनखे खाई ॾहंदा हा त पेट भरिजे। हॾा कुटे पीही उहे खाईंदा हा। मुंहिंजा दोस्त जानवरनि यानी कीड़नि ऐं माकोड़नि ऐं कूअनि जा ॿिर खोटे उन्हनि मां अंदरो दाणा कढी गुज़र सफ़र कंदा हा। अहिड़ी हुननि जी हालत थी वई जो 61 साल जी हालत में मरण लॻा। छाजे करे? रब पाक फरमायो, ऐं मके वारो तव्हांखे रोटी ॾिनमि पे, अव्हांखे मानी ॾिनमि पे, अव्हांखे रिज़्क़ ॾिनमि पे त महबूब जे सदके मुंहिंजे महबूब जो क़दुरु कोन कयो आहे। मुंहिंजे महबूब पाक खे मको छॾायो। मां अल्लाह पाक तव्हांजे मथां रोज़ीअ जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि। 3 साल रातनि जा 61 साली में गुज़रिया। आख़िरकार मके वारनि खे अकुल आयो त यार हे जेको असां ते अज़ाब आयो आहे, इहो छो आयो आहे? समझी विया त अज़ाब आयो आहे मुहम्मद मुस्तफ़ा जे नाराज़ करण जे करे। सलाह शरीफ तव्हां भला सकरन वारा जेके जलसा बलसा कराईंदा हो ते फरमाशी प्रोग्राम हूंदा आहिनि छा तव्हां वटि? हा बा अबा वर्दी जो कॾहिं मौलवी ते छॾींदा हो त जेको वणे सो ॿुधाए। ईअं न साईं? हिकिड़ी चिठी आई आहे, वरी ॿी चिठी आई आहे, मौलवी साहब वारो कर ही ॿुधाए। भला जे कुझु मां ॿुधायां थो इहो नथो वणे वञा, तमामु बहितरीन न वणेव त खणी मां दुआ घुरां ख़ैर। हवा ठीकु पियो हले न कबे? पाण महिरबानी करे ॿुधो ॻाल्हियूं, बाक़ी तव्हां चओ त हीअ शइ ॿुधाए, फलाणी शइ ॿुधाए, त हाणे उहो त हाणे जेका ॻाल्हि मौज़ूअ सां अचे की न हरू भरू फेराए गिरा त लालो लाल लतीफ़ चवे। अलाए यार नथी ॻाल्हि वणे अलाए छा। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। मके वारनि खे अकुल अची वियो। कहिड़ो अकुल आयो न? असांजी रोज़ी तंग थी आहे त यार जे सदके, रब ॾमरियो आहे त बि मुस्तफ़ा जे सदके। जेकॾहिं असांजे मथां 61 साली नाज़िल थी आहे त बि हज़रत हबीब करीम अलैहिस्सलाम खे नाराज़ करण जे करे हाणे वारो कयो। ओ कुरैशो
मुस्तफ़ा के राज़ी कयो त रब राज़ी थिएव। आहिनि काफ़र, आहिनि मुशरिक, आहिनि मुंहिंजे हबीब पाक जा दुश्मन, पर अकुल अची वियो आहे, बुख बुछड़ा कया तॾहिं सुधरिया। मुलनि खे बि मानी आहे ढव ते, तॾहिं था पूज़ियूं ॾियनि। अब हाउ या न सही, इहो पूज़ियूं आहिनि तॾहिं जो मानी आहे ढव ते। ओ मुंहिंजा दोस्त बुख अचे त ख़बर पवे। ओ मुंहिंजा भाउ पाण में सलाह कनि था, हिकिड़े माण्हूअ खे मोकिलियो, ख़त लिखी मोकिलियो मुस्तफ़ा ॾे, मदीने तैयबा वञे, रहमतल लिल आलमीन खे चवे त मुंहिंजा महबूब तोखे नाराज़ करे मक्को छॾायोसे, असांजे मथां कत साली आहे, माल बुख मरी आहे, बच्चा बुख मरी आहे, असां दरबदर थी वियासीं, हाणे असां तोखां माफ़ी था वठूं, महिरबानी कर, रहमत वारा हथ खण त असां तो मुसीबत लही वञे। अब समझो था न, पाण में चवण लॻा यार कहिड़े नक सां नबी पाक ॾेई वेंदो। हिकिड़े सलाह ॾिनी त ख़त लिखो, माण्हू मोकिलियो, ॿियनि वरी छा चयो त कहिड़े नक सां वेंदो ॾे, कहिड़ी रहायो मुंहिंजे हबीब सां, तकलीफ़ूं ॾिनो, परेशान कयो, हाणे कहिड़ो बूथ खणी वेंदो। अल्लाह अल्लाह पंहिंजो पाण में चवण लॻा, हाओ असांखे बराबर पंहिंजा अमल आॾो अचनि था त कोन वञूं, पर ॻाल्हि ही आहे मुहम्मद करीम ते हिकिड़ी अल्लाह जे तरफ़ खां क़ुरान जी आयत लथल आहे, जंहिंजो मफ़हूम ही आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ मुंहिंजा प्यारा, असां तोखे सभिनी जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे। यकीनी ॻाल्हि आहे असां कुझु बि आहियूं, कहिड़ा बि आहियूं, पर जॾहिं हबीब वटि असांजो माण्हू ईंदो त ज़रूर मुहम्मद करीम हथ खणंदो। अरे वञो त सही, मोकिलियो त हिकिड़े नेठ हिकिड़े अमरा खे उठ ते चाढ़े, हक़ में पहुतो आहे, सुबुह जो टाइम आहे, मुंहिंजो प्यारो हबीब सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सहाबा किराम जे जमायत में वेठा आहिनि, मुंहिंजो हबीब विच ते आ, कुर्बान मुस्तफ़ा तुंहिंजे सहाबा तां, मुस्तफ़ा के सहाबी चौधारी फिरिया वेठा आहिनि। अजीब मंज़र हूंदो, अजीब नज़ारो हूंदो जो विच ते घोट मुस्तफ़ा हुजे, चौधारी सहाबा फिरिया वेठा हुजनि, शम्मा के परवाना फिरिया वेठा आहिनि। हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह पेर खयूं थो अचे त कहिड़े नमूने सां वेठा हा, छा सा फरमान था, जोड़े जोड़ जहान जी जॾहिं पाण कयई परवार, हामी हादी हाशमी सरदारन सरदार, सुहे साहिबन सथ में मंझि मस्जिद मणियादार, पो चारई चङा चौधार हो आहे कांधा हबीब सी। मुझे मुस्तफ़ा अलैहिस्सलाम के सहाबी सगोरा फिरिया वेठा आहिनि, मुंहिंजो महबूब पाक अलैहिस्सलाम हिदायत जूं ॻाल्हियूं वेठो करे, ओ अरब सगोरो जेको काफ़रनि जो एलची हो, ॾाचीअ जे मथां सवार थी करे मस्जिद नबवीअ जे दरवाज़े जे आॾो ॾाची खे वेहारे लही मुस्तफ़ा ॾे रवानो थियो। अचे थो साईं, ॾिठो त फलाणो आहे, सुञातम, अचे थो, ख़ुदा पियो करे ख़ैर, कल न कंहिं तोखे रोड ते धिको ॾिनो हुजे ऐं मसीत में हथ चई घटि करे सघे, ख़ुदा जे घर जो बि अदब जिक्र कोन करे, चवंदे ॼट जे पुट खे हाली त चिंघ ॾियां पोइ ॾिठो वञे। अब हाओ या न, कुर्बान नबी करीम तुंहिंजे ज़ात, मुस्तफ़ा जा परवाना वेठा आहिनि, सिर कुर्बान करण वारा वेठा आहिनि, उहे सहाबी रुगो इशारे जी ज़रूरत आहे। अब हाओ या न, इशारो थी वञे, हुन जूं हॾियूं बि टुकर थी वञनि, पर न, मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे तरफ़ वेझो थियो आहे। अल्लाह खे सभु ख़बर आहे, कहिड़ी, रब खे पतो आहे त इहो पलीत काफ़िर ईंदो, मुस्तफ़ा खे ख़त ॾींदो, मुंहिंजो हबीब ख़त पढ़ंदो, मुंहिंजो हबीब मुड़ंदो कोन, हथ ज़रूर खणंदो। ख़ुदा खे ख़बर आहे न साईं, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजे महबूब खे झले कोन थो त दुआ न घुर, मनो कोन थो करे त दुआ न घुर, पर नतीजे खां वाक़ुफ़ थो करे। मुंहिंजा हबीब मुड़ंदे हुअं ई कोन, दुआ ज़रूर घुरंदे, पर हाणे इहे निभागा अहिड़ा थी, दुआ जेकॾहिं घुरंदे न बि त बि अहिड़ा ई हूंदा।
वलौ रहमनाहुम वकशफना मा बिहिम मिन दुर्रिन ललज्जू फी तुग़यानिहिम यअमहून। ओ मुंहिंजा प्यारा हबीब, तो जेकॾहिं हथ खया, वलौ रहमनाहुम, जेकॾहिं असां इन्हनि ते रहम कयो, वकशफना मा बिहिम मिन दुर्रिन, इन मुसीबत में फाथा पिया आहिनि, या तुंहिंजे हथनि खणण सां असां खणी टारे बि छॾी, तब ललज्जू फी तुग़यानिहिम यअमहून। मुर्दा कोन हे अहिड़ा जा ओहिड़ा हूंदा, निभागा जा निभागा हूंदा। मां झलियां कोन थो, दुआ घुरी या न घुरी, पर मां नतीजे खां वाक़ुफ़ करे थो छॾियां, तुंहिंजी मर्ज़ी आहे। आवाज़ सम्झो था अलाए? हा सही। होॾो काफ़रनि जो एलची पहुतो आहे, हेॾो अलाह जे क़ुरान जी आयत लथी। हाणे ख़ुदा झलियो त कोन्हे न सही, नतीजे खां वाक़ुफ़ के अलाह जो हुकुम आयो न सही, फरमान त पहुचियो, छा थींदो? मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जे कननि मुबारकनि ते अल्लाह पाक जो पैगाम पहुतो आ। काफ़र आयो आ, मरहबा करे हुनखे विहारियो वियो आ, ख़त पेश थो करे। मुंहिंजे महबूब ख़त पढ़ियो आ, ख़त पढ़ण खां पोइ मुंहिंजो महबूब खिले थो पियो। कुर्बान मुस्तफ़ा तुंहिंजे खिलण त मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात तबस्सुम फरमाइनि था। तबस्सुम मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम फरमाइण खां बाद में अल्लाह ताला जे दरबार में इएं बि नथो चवे, या अल्लाह मके वारनि तां ॾुकर लाह, या अल्लाह मके वारनि तां मुसीबत लाह, छो त जीअं अलाह इशारो कयो त मुड़ंदई कोन, पोइ तुंहिंजी मर्ज़ी। समझो था न? अलाह से इशारो कयो न, कल महबूब सोचे अलाह इशारो कयो त मां बि इशारो थो करे, दुआ मां बि कोन थो करां। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ु कयो, या अल्लाह मां ॿियो कुझु बि कोन थो चवां, मां इएं तोखे कोन थो चवां त को हिननि तां ॾुकर लाहे जा, मुसीबतूं टार जा, हिनखे रोज़ी घणी ॾिजां, मां ईअं कोन थो चवां, पर एतिरो चवां थो त अल्लाहुम्मा हाउलाए क़ौमी, ओ मुंहिंजा मौला हे अथी मुंहिंजी क़ौम जा। ये छा आहिनि? मौला मुंहिंजी क़ौम जा थी, वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे। रब करीम जे ज़ात बाबरकात फरमायो, ओ मुंहिंजा महबूब मके वारनि जे तरफ़ क़ौमियत जी निस्बत तो कई आहे, तुंहिंजे क़ौमियत जे निस्बत जे करे अज़ाब मां लाहे थो छॾियां। मुंहिंजा महबूब तो क़ौमियत जी निस्बत कई त मुंहिंजी क़ौम आहे। हाणे तुंहिंजी जहिड़ी क़ौम आहे जंहिंखे तूं मुहम्मद पंहिंजो चवी, मां अलाह अज़ाब कीअं कयां? हाणे तुंहिंजे क़ौमियत जे निस्बत जे करे अज़ाब खणी थो चढ़े। सच ॿुधा जादा, जेकॾहिं काफ़रनि, यहूदनि, नसारनि, दीन जे दुश्मननि, मुशरिकनि, जेके हबीब पाक खे ईज़ाइण वारा, उहे मुस्तफ़ा वटि फरियादी अचनि ऐं नबी करीम अल्लाह एतिरो चवे, अल्लाहुम्मा हाउलाए क़ौमी, मुंहिंजा मौला इहे मुंहिंजी क़ौम वारा थी, क़ौमियत जी निस्बत जे करे हुननि तो अज़ाब लही वञे। क़यामत जे ॾियारे मुंहिंजो आका फरमाए, मुंहिंजा मौला हे मुंहिंजा उम्मती थी। मरहबा। बेड़ा पार थींदा या न? ॾाढे त ॻाल्हि आहे, बेड़ा पार थींदा, यकीनन थींदा, चओ इंशा अल्लाह ताला। इन्हीं जे करे मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, हज़रत मौलाना शरफुद्दीन बूसीरी रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे, फरमाइनि था, हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु। ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो, मुंहिंजो प्यारो हबीब मोहम्मद अरबी उहो हबीब, चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिम मिनल अहवाले मुक़तहिमी। मुझो प्यारो हबीब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर मुसीबत जे वक्त में मुस्तफा खां सवा ॿियो को आहे ई कोन। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त दी, रब पाक फरमायो त मुंहिंजो तव्हां ते थोरो आहे, अव्हां जे जिन्स मां तव्हां ॾे आयो आहे। रब करीम जे ज़ात बाबरकात असां ते थोरो कयो, पर असां जहिड़ो करे कोन मोकिलियईं, बेमिसाल मुहम्मद करे मोकिलियईं। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। याद रखो, अञा दुनिया में आयो ई न आहे, छा सां? जिस्म सां।
जिस्मानी तरह मुझो हबीब अञा पहुतो ही ना है, जिस्मानी तरह सा मुझे हबीब जो ज़ुहूर ही कोन थियो आ। पर अल्लाह पाक ने ज़ात बाबरकात पांजे हबीब पाक जे आमद खां अगे ही मुस्तफा जा नारा जहान में बुलंद करे छॾिया। हिकिड़े ॾिहाड़े ईसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम वाइज़ पे कयो। छा पे कई? वाइज़ पे कई। इंजील बरनादे में पढ़ियो आ। हजरत ईसा अलैहिस्सलाम वाइज़ पियो करे। वाइज़ कंदे कंदे हजरत ईसा जो एडो वाइज़ मुतासिर कुन हो जो जेका बि जमायत बीठी सा मस्त थी वई। छा थी वई? मस्त थी विया। हिकिड़ो माण्हू थी खड़ो थियो आ, वजद जी हालत में आ, जज्बे जी हालत में आ, चरियो थियो बीठो आ, चए पियो ओ ईसा तूं बाबरकत आ, ओ ईसा तुंहिंजी अमड़ भी बाबरकत आ, जे अम्मा तोखे खीर पीआरिया उहा तुंहिंजी माउ भागन वारी जे तो जहिड़ो ईसा असांखे ॼणे ॾिनो। अबा तहां जो पीर अवां जो मुर्शिद करीम हितड़े अचे, तहां चवंदो न वाह असांजा मुर्शिद करीम, उहा तुंहिंजी अमड़ मुबारकनि जे मुस्तहक आ जे अहिड़ो कामिल पीर ॼणे ॾिनो। अबा चवंदो या न? त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा मुरीद चवण लगा वाह मुंहिंजा ईसा अलैहिस्सलाम तुंहिंजी अम्मा बाबरकत आ, केॾी निशान वारी अमड़ आ जे ईसा अलैहिस्सलाम तोखे खीर पीआरियो आ, जे तोखे झोलीअ में नंढड़ो करे वॾो करे न पायो आ। ओ ईसा तूं त बाबरकत पर तुंहिंजी अम्मा भी बाबरकत आ। अहिड़ा वाइज़ ॿुधाई थो, अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाई थो, असांजा ईमान ताज़ा थो करे छॾी। ओ माण्हू बार बार पियो चवे त ईसा तूं बाबरकत तुंहिंजी अमड़ बाबरकत। जॾहिं उन चई बस कई आ, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे अखियुनि मां पाणी वहणु शुरू थियो। हाओ बराबर मां बाबरकत, बराबर मुंहिंजी अम्मा बाबरकत, पर इहा ॻाल्हि अञा घटि आ। बाबरकत उहा अम्मा हूंदी जेका मुंहिंजे मुहम्मद खे खीर पीआरींदी। अल्लाह ईसा अलैहिस्सलाम फरमाइनि था बाबरकत उहा दाई हूंदी जेका मुहम्मद करीम जी दाई थींदी। बाबरकत हो इलाइक़ो हूंदो जाते मुंहिंजो प्यारो मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कदम घुमाईंदो। अल्लाह जो नबी आ ईसा अलैहिस्सलाम, साहिब किताब ऐं साहिब शरीयत आ, कौम जे रूबरू बीठो आ, कौमन खे बाबरकत समझे पई। पर ईसा अलैहिस्सलाम फरमाए पियो हाओ मां त बाबरकत आ, पर बाबरकत हो जवान आ जेको मां ईसा जो भी नबी आ। अब हाओ या न? आला हजरत अजीमुल बरकत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह अहमद रजा खान साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था ॿुधी छॾियो खल्क से औलिया औलिया से रसूल। अल्लाह ताला जी जेका भी मखलूक आ उन में वलियन जो शान वॾो आ, पर वलियन खां ऐं सॼे जहान खां वॾो शान रसूलन जो आ। आओ या न? फरमाइनि था खल्क से औलिया औलिया से रसूल, पर रसूलों से आला हमारा नबी, पर रसूलों से आला हमारा नबी, सबसे आला मौला हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी। अञा दुनिया जे तख्ते ते मुंहिंजे हबीब जो ज़ुहूर कोन थियो आ। हज़रत अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह मिरकात शरीफ में लिखनि था पिया ऐं अल्लामा अली कारिया साॻी रिवायत शरीफ शिफा शरीफ जे शरह में भी आंदी आ त मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद अरबीअ जे विलादत खां 400 साल अॻे, घणो अॻे? ॾाढे चओ थकाओ यार जल्दी थकजो त मां दुआ आओ थको हा न हाय हाय 400 साल महबूब जे पैदाश खां अॻु, ज़ाहिरी विलादत खां अॻु। यमन जो हिकिड़ो हाकिम आ जंहिंजो नालो आहे हज़रत तुब्बे अव्वल हमीरी, सब जो रहमतुल्लाह अलैह। अव्वल इन जे करे त तुब्बे नाले सां 2 बादशाह अची गुज़रिया।
हिकिड़ो तुब अव्वल, ॿियो तुब सानी। हे तुब अव्वल जी ॻाल्हि आहे। हमीर ख़ानदान सां हुनजो वास्तो आहे। दिल में ख़्याल थियो अथसि त मुल्क जो सैर कयां, पर सैर कीअं कयां? दबदबे सां, रोब ताब सां। हाथी पाण सां कायई, घोड़ा पाण सां कायई, आलिम पाण सां वरतई, पाण सां हकीम खयई, पाण सां वज़ीर वरतई, पाण सां दौलत खई। 250 आलिम हुन सां गॾु आहिनि, 250 हकीम हुन सां गॾु आहिनि, 250 जादूगर हुन सां गॾु आहिनि। हुन सां वज़ीरनि जो वॾो तादाद आहे। उठनि घोड़नि जे मथां सोन चांदीअ जूं खुर्जीनूं भराए मुल्कनि में निकितो आहे। जंहिं बि ॻोठ में पियो वञे, माण्हू हुन जे इस्तक़बाल ते अचनि पिया, हिन खे साईं साईं करे सलाम कनि पिया। उहो छा पियो करे? हर हिकु माण्हूअ खे पंहिंजे तरफ़ खां 7 सोन जूं अशरफियूं पियो ॾिए। घणियूं अशरफियूं साईं? ऐं हिकिड़ो बख़मल जो कपिड़नि जो जोड़ो बि ॾे। माण्हूअ जे इस्तक़बाल आहे, ख़ुशामद कंदो, इहो पैसा लुटाईंदो हलंदो आयो। तव्हांजो मके पाक में आयो, जॾहिं मके शहर जे अंदरि दाख़िल थियो आहे, हर शहर में माण्हू हुन जे इस्तक़बाल लाइ आया, पर मके में हिकिड़ो माण्हू बि सलाम लाइ कोन आयुसि। हैरान थी वियो, पुछा कई वज़ीरनि खां, ॾियो ख़बर छा सबबु आहे? मके वारा मूं वटि माण्हू आया ई केन, मग़रूर हन छा? जो सोना तोखे ख़बर कान्हे का? इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। अल्लाह ताला जे ज़ात बाबरका जो रहमत ऐं बरकत वारो घर मक्के जे शहर जे अंदरि आहे, जंहिंखे काबतुल्लाह सॼो वेंदो आहे। काबे जी ज़ियारत लाइ सॼो जहान परे परे खाईंदो आहे। वो काबे जे करे माण्हू काबे जे पाड़ेसरनि जी बि इज़त कंदा आहिनि। मक्के जा माण्हू ख़ादम न आहिनि, मक्के जा माण्हू पाण मखदूम आहिनि। तो जड़ा कई बादशाह आया ऐं ईंदा रहंदा, कई बादशाह आया ऐं ईंदा रहंदा, तोखे छो सलाम कनि? हुनखे जोश अची वियो, कावड़ अची वई, शैतान चकर ॾिनो त काबे जे करे मुंहिंजी बेइज़ती थी आहे। काबो न हुजे हा त मके वारा माण्हू ॾुबो जो सलाम कनि हा, मुंहिंजे इस्तक़बाल ते अचनि हा। काबो न हुजे हा त मूंखे भाइनि हा, पर काबे जे करे सभु कुझु थियो आहे। छो न काबो डराया? दिल में इरादो कई त काबो तो डराया, इरादो करे बस कयो आहे। देर कान थी आहे, अल्लाह जो रहमत वारो दरिया फिरी गज़ब जो दरिया बणिजी पियो आहे। उन्ही बादशाह सगोरे खे अखियुनि मां रत शुरू थी वई, नक मां रत आहे, वात मां रत आहे, अॻियां बि रत आहे त पोयां बि रत शुरू थी वई आहे। हकीम घुराई, बाबा दवा कयो। हकीम नब्ज़ूं ॾिठियूं, दवा ॾिनो, मर्द जी ख़बर ई कान थी पवे। घुरायो जादूगर, जादूगर आया, पंहिंजा टवणा फीणा कयूं, का ख़बर कान थी पवे। जे घुरायो आलमन खे, 250 आलम सगोरा साण हा, यहूदन जा आलम हा, नसारन जा आलम हा, पहुची विया। आलमन मां जेको वॾो आलम आहे, ॾिसी बादशाह खे चवण लॻो आहे, ओ बादशाह सलामत, तोखे जिस्मानी बीमारी कान्हे का तोखे दुनिया जो आरज़ो कोन्हे को, दिल में तो बुरो इरादो कयो आहे, रब ॾमिरजी पियो थी, वाहिदुल क़हार का माफ़ी वठि त रब राज़ी थी पवई। आलम जी बिसारत ॾिसो, समझी वियो त बराबरि मुंहिंजी कहिड़ी ग़लती हुई, मां काबे खे बि ड्रायो, इहो इरादो तौबा ताब थियो आहे दिल जो दिल में। हज़रत बेटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त पाए पांद गिचीअ में अङण जे अचनि अवगुण ऐब कचायूं, ढकण थी ढकजनि, पोइ तोड़ी लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजनि में धरा। रब करीम मेहरबान आहे, हुन दिल जो दिल में तौबा कई आहे, अल्लाह जे रहमत जो दरिया खुली पियो आहे, हुन जो खून बंदि थी वियो आहे, चङो भलो थी वियो आहे। उथियो आहे, वञी काबतुल्लाह जो तवाफ़ कयो अथई ऐं काबतुल्लाह खे ग़िलाफ़ चाढ़ियो अथई। सभ खां अव्वल इहो शख़्स हो जंहिं काबतुल्लाह खे ग़िलाफ़ चाढ़ियो आहे। अॻ में काबे खे ग़िलाफ़ कोन चाढ़ींदा, हाणे पाण हर हिकु मके वारनि जे घर ते पाण पहुतो आहे। अॻे त माण्हू वटि हली वेंदा हुआ, सबक़ मिलियो आहे त हाणे छा थो करे, हर हिक जे दर ते पाण वञे थो, कड़ो खड़काए थो। 7 अशरफनि जे बजाय 14 अशरफियूं, हिक कपिड़नि जे वॻे जे बजाय 2 कपिड़ा मके वारनि खे ॾे पियो, चवे पियो तव्हीं काबे जा पाड़ेसरी हो, मुंहिंजे सिर जा साईं आहियो। बराबरि उतां सैर पूरो करे रवानो थियो आहे, यमन थो वञे पियो, हलंदो आयो आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, जंहिं वक़्त में मदीने तय्यबा वारी सरज़मीन तां हिन जा घोड़ा अची रहिया, न को जायूं, न को बिल्डिंगूं, न को महलातियूं,
न को गोठ बदलो बयाबान हो माथरी ही उन्हीं पहाड़ी इलाके मां अची उन जा घोड़ा लंघियान तकड़ा तकड़ा लंघदा वञनि था पिया उन 250 आलमन मां जेको वॾो आलम सगोरो आहे जो घोड़े तां ट्रप ॾेई लही पियो आहे जुती पेरन मां लाथी थई बादशाह सलामत के चवे थो साईं हे घोड़ा हे मुल्क तूं ॼाण मुझे मूंखे इजाज़त ॾे त मां सॼी ज़िंदगी हिन जाइ ते गुज़ारियां छो बाबा छा ॻाल्हि आहे चए बसि इन ॻाल्हि खे तूं छॾ तूं ॼाण तुंहिंजी बादशाही ॼाणे तुंहिंजे महफ़िल जो मां ख़ासि आलिम वॾो आहियां मूंखे तुंहिंजे तक़र्रुब जी ज़रूरत कान्हे का छॾ त मां ज़िंदगी जा ॾियाड़ा हिते गुज़ारियां ॻाल्हि त कर हिन ॻाल्हि कोन थो ॿुधाए आख़िर ॿियनि आलमनि मजबूर को उस्ताद ॿुधायांव चए हाओ जे तव्हांखे ख़बर कान्हे का असांजे आसमानी किताबनि में लिखियल आहे त आख़िर ज़मान मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी पैदा थींदो मादरी हिन सरज़मीन तां लंघियो आहियां मूंखे रब करीम जो कसम आहे मूंखे हिन जाइ तां मोहम्मद अरबीअ जी ख़ुशबू थी अचे पई ऐं मां निशान ॾिठा आसार ॾिठान हिन सरज़मीन ते मोहम्मद करीम जो आख़िरी आराम गाह ठहंदो हिते रोज़ो ठहंदो हिते मस्जिद नबवी ठहंदी हे मुंहिंजे हबीब पाक जो मस्कन थींदो छॾियो त मां मोहम्मद करीम जो दीदार कयां वेही रहा पर जे हबीब पाक आयो त भलो पर जे न त पोइ मुस्तफ़ा जे सिक में त मरी वेंदुसि जॾहिं ॿियनि आलमनि इहा ॻाल्हि ॿुधी आहे उहे बि घोड़नि तो लही पिया बादशाह खे जो असांजो उस्ताद हिते असीं बि हिते तूं वञ बादशाह चयो भला हाणे ॿुधो ॻाल्हि तव्हां बयाबान में रही छा कंदव हाणे मां तव्हांखे जायूं ठाराए ॾियां हिते घर अॾे ॾियां पोइ घर अॾे वेहो पोइ तव्हांजे लाइ सहूलियत थी पइजी भली ठाराए उन 250 आलमनि जा 250 मकान उते ठाराया वेही रहियो बादशाह बि ऐं इहा बि मदीने तैयबा जी तारीख़ आहे त सभ खां अव्वल मदीने पाक जी बुनियाद रखण वारो बि हज़रत तुबै अव्वल हमीरी रहमतुल्लाह अलैह 250 मकान ठही तयार थिया हाणे वॾे आलम खे चई ॻाल्हि ॿुध चई कहिड़ी जे मां वञा थो पंहिंजे वतन मूंखे बादशाही हलाइणी आहे 250 मकान खां सवाइ विच शहर में हिकिड़ी बीमार जाइ ठारायां थो ओ आलम सगोरा ख़त बि ॾियां थो वसियत बि कयां थो तुंहिंजे ज़माने में उहो हबीब अचे त मुंहिंजो ख़त बि ॾिजां हे माड़ी बि हबीब जे हवाले कजां जे तुंहिंजे ज़माने में न अचे त पुट खे वसियत कजां पुट जे ज़माने में न चई त पोटे खे वसियत कजां पोटे जे ज़माने में न अचे त पड़ पोटे खे वसियत कजां मुंहिंजी अमानत मोहम्मद अरबी के पहुंचाए खत में छा लिखे मिन तुबै अव्वल हमीरी इला मुहम्मद रसूलुल्लाह हे खत तुबै अव्वल हमीरी जो आहे जंहिं मुहम्मद रसूलुल्लाह ने लिखियो आहे हेठ लिखे तो या रसूलुल्लाह मूंखे ख़बर पई आहे त तूं दुनिया में आईंदे तुंहिंजो ज़ुहूर थींदो ख़बर न आहे त मिलूं अलाए न ओ मुंहिंजा प्यारा हबीब मूंखे आलमन ॿुधायो आहे अॻियनि किताबनि में तुंहिंजो शान लिखियो पियो आहे अची वए दीदार थियो त अल्हम्दुलिल्लाह जे न आहे त मां पर पुठ अॻे ई कलमो तो भरिया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ओ मुंहिंजा प्यारा महबूब मोहम्मद अरबी क़यामत में मूं गुनहगार जी पारत हुजे इहो ख़त लिखी आलम जे हवाले करे 250 घर ठहराए विच ते वरी माड़ी ठहराए बादशाह हलियो वियो 250 साल गुज़री विया उहो आलिम गुज़ारे वियो उन जा औलाद गुज़ारे विया पोटा पड़ पोटा गुज़ारे विया उन आलिम जे औलाद मां सिर्फ़ हज़रत अबू अयूब अंसारी सब जो रज़ी अल्लाह ताला नो रहियो आहे उन्हीं खां पोइ 400 साल उहे गुज़रिया 400 साल खां पोइ मुंहिंजो आका मके में आयो मके खां पोइ हिजरत करे मदीने पाक आयो जॾहिं मदीने आया हुजूर अॻे इतला करे छॾियो त मां फलाणी तारीख़ अचां थो रोज़ मुस्लमान ॿाहिरि अची बीहंदा सुबुह खां शाम ताईं साईं कोन आया मोटी विया ॿियो ॾिहाड़ो थियो मोटी विया टियों ॾिहाड़ो थियो मोटी विया टे परी सभु मोटी विया यहूदी मदीने जा रोज़ अची बीहंदा हुआ छा था कयो कि असांजो नबी थो अचे यहूदी बि ॾिसंदा त ॾिसो तव्हांजो नबी कहिड़ो आहे टे ॾिहाड़े मुस्लमान वरी वापसि हलिया विया हिकिड़ो पुराणो यहूदी आहे जबल ते चढ़ियो बीठो आहे उन चयो त मुस्लमान मोटिया पर मां थोरो अञा सिज जो इंतज़ार त कयां अल्लाह अल्लाह अञा छा थो निहारे मुस्लमान सभु हलिया विया यहूदी माड़ी मथे पहाड़ जे मथां चढ़ियो पियो आहे हाओ बेली परे खां हिनखे नज़र आई आहे हिकिड़ी सवारी पर सवारी सुवारनि खां निराली सवारी ही अजीब नज़ारो हो हिकिड़ो गुलाम आहे जंहिंजे कुल्हे ते मुहार आहे हिकिड़ो जवान आहे जेको ॾाचीअ जे मथां सुवार थियो थो अचे पियो
फसाहल यहूदी उन यहूदी दाह कया ओ मुसलमानो ओ मदीने वारो जल्दी अचो तहां जो मोहम्मद मुस्तफा अचियो थो जन के 3 ॾींहंनि 3 रातुनि जो इंतजार हो बाहर निकता पर कीअं निकता मर्द त निकिरी आया ओढ़ा त निकिरी आया जवान त निकिरी आया खुदा जो कसम हदीस पाक में हथे तो पियो साफ लगो पियो त सभई आया पर खुदा पाक जो कसम जेके पर्देदार नौजवान औरतों से भी बेख्तियार घर मां निकिरी आई अज ईद ही मके में सभई सहरा पिया गाए छा पिया चवन चन पिया तला अल बदरु अलैना मिन सनियातिल विदाई वजब शुक्र अलैना मादा लिल्लाह दाई ओ मुजा मौला तो जा लख एहसान जो असां मदीने वारा जे मथा 14 जो चंड्रो भारियो थी मर्द औरतूं पोढ़ा जवान बाहर निकरी आया कुआरियूं औरतूं भी बाहर निकरी आई मुझे हबीब पाक अलैहिस्सलाम अला पुछण लॻया ऐन मुहम्मद रसूलुल्लाह ओ यहूदी काथे आ नबी अचे तो साम्हूं जे तुंहिंजो ॾिठल आहे चई न सुञाणंदो आहे चई न पोइ तो कीअं सुञातो त इहो मोहम्मद रसूलुल्लाह आया चयो तो यार तव्हांखे ख़बर कान्हे का हे अछी ॾाढ़ी मूं उस में कान कई आहे अथो मचो मुंहिंजो उस में कोन थियो आहे मां बि हज़ारे काफ़िला ॾिठा हज़ारे ईंदड़ ईंदड़ ॾिठा केचां आयो काफ़िलो जंहिंजी तरह मोचारी तोड़ सिंगारियाऊं सैयद चवे करहा मझां कोड हाणे लख लहे थी लोड जी जातन जतन जी मूं काफ़िला ॾिठा मां ईंदड़ वींदड़ ॾिठा हज़ारे माण्हू ॾिठा खुदा जो कसम ज़िंदगी गुज़री वई आहे दग सां मूं कई माण्हू ॾिठा पर इन जवान जहिड़ो मूं ॾिठो ई कोन्हे को ॾाची ज़मीन ते हले थी पर पेर ज़मीन ते किन के ज़मीन खां मथे आहिनि अॻियां पोयां मलाइकनि जूं फ़ौजूं आहिनि जेके सलातो सलाम पढ़ंदा मोहम्मद सां गॾिया था अचनि छा तव्हांखे ॿुधायां त मां कीअं सुञातो मां ईअं सुञातो आहे इहो मोहम्मद अरबी आहे सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब अरम हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पहुची विया सभई इस्तक़बाल अॼु हाज़िर थिया हाणे साईं असांजे हिन शहर में तव्हां असां सभिनी जो मुर्शिद करीम अचे ओ कहिड़ो मुरीद आहे न चवंदो त साईं मुंहिंजे घर हल अब सभई चवंदो न साईं साईं मुंहिंजे कखनि ते हल साईं मुंहिंजे घर हल मुंहिंजे ग़रीब खाने ते सभु को चवंदो न साईं मदीने तैयबा में आका आयो ईद थी वई सभु पिया चवनि साईं मुंहिंजी दावत खा ॿिए चयो साईं न मुंहिंजी दावत खा टे चयो क़िबला मुंहिंजी दावत खा चौथो चयो सोना अॼु पेर मुंहिंजे अंगणे ते घुमा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चुप थी बीही रहिया पाण फरमायो हिन वटि वेंदुसि त ही ॾुख कंदो हिन वटि वेंदुसि त ही ॾुख कंदो हिन वटि वञा त ही ॾुख कंदो हाणे फ़ैसिलो कुदरत ते था छॾियूं पिया रहमत लिल आलमीन फरमायो ओ मुंहिंजा सहाबियो मुंहिंजे ॾाचीअ जी मुहार कढो मदीने जे घिटीअ में छॾे ॾियोसि जंहिंजे घर मुंहिंजी ॾाची वेहे मां मोहम्मद उन्हीअ जो महिमान आहियां कुदरत ते फ़ैसिलो था करियो साहबा किराम फ़ैसिलो क़बूल कंदा सोना क़बूल आहे सब को पांजे पांजे घर हलियो सब को पांजे पांजे घरनि जे दरनि ते बीह रहियो आहे मुंहिंजे हबीब जी ॾाचीअ जी मुहार कढी वई आहे ॾाची मदीने तैयबा मां हले थी हुज़ूर ॾाचीअ जे मथां सवार वेठो आहे मां सहाबा किराम अरबन सगोरन अटकल कई आहे पंहिंजे दरवाज़नि ते झोलीअ में अन्न झले बीठा को गाह झले बीठो आहे इन ख़्याल सां त ॾाची अन्न ॾिसी असांजे घर ईंदी त मुहम्मद बि ईंदो गाह ॾिसी ईंदी त रसूलुल्लाह बि ईंदो ॾाचीअ खे लालच पिया ॾियारनि रब जी ज़ात बाबरकात फरमायो ओ मदीने वारो अॼु तव्हां मुंहिंजे हबीब जी दावत कई आहे मां अल्लाह वटि बेइंसाफ़ी कान्हे का मुंहिंजो मुहम्मद उन्हीअ जो महिमान आहे जंहिं 400 साल अॻु में दावत करे छॾी आहे दाने यादार विसरी भैया याद आ रहे वाह वाह अल्लाह जे फैसलो कुदरत जो हारम तो फरमाए त तहां मदीने वारनि अॼु दावत कई आहे मुंहिंजा सोना अॼु हल पर मां अल्लाह उन्ही महबूब खे उन्ही दर ते वठी वेंदुसि उन्हीअ जी दावत खाराईंदुसि जंहिं मुंहिंजे महबूब जी 400 साल अॻे दावत ठाहे छॾी मारी ठहिया रही न साईं खत भी पियो हो न साईं वो खत अमानत वारो हज़रत अबू अयूब अंसारी वटि भी मौजूद हो
मुझे आका जी ज़ात बाबरकात जी ॾाची मुबारक मदीने पाक जे घिटनि मां घुमंदी थी हले, हुतां हलंदी थी वञे, जंहिंजे दर जे वेझो अचे त ख़ुशि पियो थिए, दर छॾे अॻिते वही वञे त ॻणती पई थिए हाय मूं आका कोन आया, ओ मुंहिंजा अदा मुल्ला था चवनि त नबी खे ग़ैब जी ख़बर कान्हे का। ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो नबी त शानदार आहे, पर मुंहिंजे नबी साईं जे ॾाचीअ खे बि ग़ैब जी ख़बर आहे त मुस्तफ़ा कंहिंजो महिमान आहे। हुज़ूर जे ॾाचे खे बि पतो आहे त मुंहिंजो महबूब अॼु कंहिंजे घर हलंदो। घिटनि मां घुमंदी, चकर काटींदी, सोरियूं घिटियूं आहिनि मदीने पाक मां घुमंदी फिरंदी विच शहर में। उहा बि मंज़िल जेका मारी ठही पई आहे उन जे आॾो अची ॾाची वेठी आहे। महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजी ॾाची हिते वेठी आहे, मां हिननि जो महिमान आहियां। अबू अयूब अंसारी दौड़ंदो थो अचे पियो, अॻु में मुलाक़ात कान्हे, न आका खे ॾिठो हुई न आका हुनखे ॾिठो हो, साम्हूं आयो आहे। हुज़ूर से फरमान था अबू अयूब अंसारी जल्दी आ, मुझे उम्मती तो अव्वल हमीरी वारी अमानत मूंखे पहुचाए त मां मोहम्मद ख़त पढ़ा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे ताकीद, नारे गासिया। उन ख़त खे मुस्तफ़ा जी ज़ात वरतो आहे, ख़त खे पढ़ियो आहे, ख़त पढ़ी मुस्तफ़ा फरमाइनि था शायद हुजो क़यामत में मां हिन जी बि शफ़ाअत फरमाईंदुमि। छा ख़त में मज़मून हो, ख़त में छा लिखियल हो? हिताई घोट रहमतुल्लाह जो तर्जुमो था फरमाइनि पिया। ख़त में हीअ लिखियल हो त सोहणा जॾों कर थिया मुंहिंजी साञा हस पेरनि सी, तॾों कर तिर जेतिरो मूंखां मूर न विसरियाम, हाणे अंदरि रूह रहियाम सजण ओता करे। ओ मुंहिंजा हबीब जॾहिं खां मूं ॿुधो आहे त तूं अचण वारो आहे, उन ॾींहं खां वठी करे मूं पर पट ग़ुलामी तस्लीम करे छॾी आहे त मुंहिंजा महबूब मुंहिंजो कलमो क़बूल फरमाया। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात अञा दुनिया में पहुचनि ई कोन था त मुंहिंजे मुस्तफ़ा जा नारा अॻे ई जहान में लॻा पे। अब हाओ या न अॻे ई जहान खे ख़बर हुई। ओ मुंहिंजा प्यारा, इन जे करे आला हज़रत अज़ीमुल बरकत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी सब जो रहमतुल्लाह अलैह फरमाइन था कौन देता है देने को मुंह चाहिए। ओ उम्मती तोखे ख़बर आहे त फैज़ किथां मिलंदो आहे? ख़बर आहे? कौन देता है देने को मुंह चाहिए, अरे देने वाला है सच्चा हमारा नबी, देने वाला है सच्चा हमारा नबी, सबसे आला औला हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी, अपने मौला का प्यारा हमारा नबी, बेकसूं का सहारा हमारा नबी। सभी तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आला हजरत रहमतुल्लाह अलैह फरमाइन था गमज़दूं को रज़ा मुइदा दीजे के है। ओ दुखन जा मारियल, ओ मुसीबतुन जा सतायल, ओ परेशान में परेशान हाल चल गणती न कजाए, परेशान न थजा। छो गमज़दूं को रज़ा मुइदा दीजे के है, अरे बेकसूं का सहारा हमारा नबी, बेकसूं का सहारा हमारा नबी, सबसे आला हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी। हकीकत हिया जेकर हिय मुझे हबीब पाक जी आमद ईद वारी न हुजे हा त ईदू कजन हा। रमज़ान मिलियो त मुस्तफ़ा जे सदके, कुरान मिलियो त भी मुस्तफ़ा जे सदके, ईमान मिलियो त भी मुस्तफ़ा जे सदके, रमज़ान मिलियो त भी मुस्तफ़ा जे सदके, मूंखे रब करीम जो कसम जे रब रहमान मिलियो त भी मुस्तफ़ा जे सदके। आला हज़रत रहमतुल्लाह इन्हीं के फरमाइन था
निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबी अव्वल। ऐं रबीउल अव्वल जी ईद तो ता सॼे जहान जूं ईदूं कुर्बान। हाँ या न? फरमाइनि था निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबी अव्वल, सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे थे। सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे थे। आला हजरत रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त महबूब जे विलादत वारी रात सॼे जहान खे खुशी ही हिकिड़े इब्लीस पंहिंजे मथे में धूड़ विधी। अब हाओ या न? अल्हम्दुलिल्लाह असांखे अल्लाह पाक खुशी नसीब फरमाई आहे। दुआ कर त खुदा ताला असांखे हमेशह ये खुशियूं नसीब फरमाए करे। हुजूर जी अमर थी फरमाए जहरात जो हबीब मूंखे खैर जा ॼावा मर्रत वहुशुल मशरिक इलल मगरिब बिल बिशारात। ओभर जा पखी ओलह ते विया, ओलह जा पखी ओभर पे विया, उत्तर जा पखी ॾखिण पे विया, ॾखिण जा पखी उत्तर पे विया। हिक ॿिए खे पखी छा पिया चवनि? बेटाई साहब रहमतुल्लाह अलैह पेर खयूं थो अचे, छा पिया चवनि पिया आया आसथियान ताला तहांजी हाज़िरी ऐं मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। खुदा तबारक व तआला हिन जमात खे, हिन मदरसे खे, हिन मोहतमम खे ऐं हिन उस्तादनि खे शलता क़यामत सदन फैज़ खे जारी फरमाए। रोजा दोस्तो तव्हां न थको पर आउं थकल आहियां, थकिजी पियो आहियां। पंहिंजे तक़ीर खे ख़त्म थो कयां। मौलवी आहे जंहिंजो नालो आहे मौलवी मीर मोहम्मद। उन किताब लिखियो हो बिदअती बरेलवियुनि जा अक़ीदा ऐं सचो इस्लाम। सम्झो था न साईं? उन किताब में लिखे त बरेलवी चवंदा आहिनि माना सुन्नियुनि जे लाइ थो चवे। सुन्नी चवंदा आहिनि त अलाह हाज़ुर नाज़ुर नाहे। अबा चवंदा हो ॾाढे ॻाल्हायो यार, ॾाढे नंबर 2 जे सुन्नी चवंदा आहिनि, बरेलवी चवंदा आहिनि त असांजा पीर अलाह जे मुहांडरे आहिनि। चवंदा हो ॾाढे त चयो यार। अच्छा नंबर 2। 3 नंबर में जे बरेलवी चवंदा आहिनि त क़यामत में मुहम्मद अलाह थी उथंदो। नऊज़ बिल्लाह। अबा चवंदा हो। सुन्नी चवंदा आहिनि, बरेलवी चवंदा आहिनि त असांजा पीर असांजो नबी असां सां हंगण मुटण महिल बि गॾु आहिनि। नऊज़ बिल्लाह। अबा चवंदा हो। अहिड़ा 33 एतिराज़ इल्ज़ाम असांजे मथां हयऊं त सुन्नी हीअं था चवनि, सुन्नी हीअं था चवनि, सुन्नी हीअं था चवनि। सिंधी में किताब लिखी, किताब जा सिफ़ा आहिनि 52। घणा साईं? 52 सिफ़ा। फ़क़ीर खे कावड़ अची वई। हक़ वारनि जे मथां तोहमत, बेअदब पाण, गुस्ताख पाण। हिननि जे मौलवियुनि ते लिखियो आहे तबलीगी जमायत जो बानी मौलवी इलियास मिनल जिन्नत व नास। मौलवी इलियास मिनल जिन्नत व नास। उन किताब लिखियो आहे मलफूज़ात मौलाना मोहम्मद इलियास। उन मलफूज़ात में मौलवी इलियास तो लिखे तो अल्लाह पाक मुझे इल्हाम कयो आहे त हमने तुझे मिसल अंबिया के बना करके भेजा है। मौलवी इलियास जी मलफूज़ात मां ॾेखारण लाइ तैयार हाँ। हवालो ग़लत निकिरे जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा। मौलवी इलियास 45 सिफ़े ते लिखियो आहे मलफूज़ात पंहिंजीअ में त हमको मिसल अंबिया के बना करके भेजा गया। माना असांखे अल्लाह चयो आहे त तोखे असां नबियनि जहिड़ो करे मोकिलियो आहे। अब अच्छा तबलीगी जमात वारा नबियनि जहिड़ा आहिनि? सुञाणंदा आहियो? हथ में सोटो, ॿिए हथ में लोटो, सम्झो था न साईं? पुठीअ ते बिस्तरो, मुछुनि खे उस्तरो, टिकण खां ठोड़ो, ॾिठा अथव न साईं? जाथे बि ईंदा छा चवंदा भाई हम अपना खाते। छा चवंदा आहिनि? पक्का मुशरिक। सॼो जहान अलाह जो खाए है, अपना खाते है। अब हाओ या न? कुरान तो फरमाए मा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा। तो फरमाए सॼो जहान मुंहिंजो रिज़्क़ खाए, हे चवनि से हम अपना खाते। अलाह छा अपनो खाईंदा आहिनि? रोज़ी अलाह जी आहे न साईं, पर ही पंहिंजी लाइ कहिड़ी शइ खाईंदा आहिनि? तओ बि साण हूंदो अथनि। अब हाओ न साईं? तओ बि साण, रुगो तेल तव्हां ॾिजो। अल्लाह से चल पनाह है। दर दर मानू के ठोकर कलमा तो सुनाइए। कलमो अचे वेठो कोन थो अचे? हिननि जे किताब में लिखियल आहे हज़रत जी की 6 बातें। इहो बि मौलवी इलियास लिखियो आहे।
हजरत जी की 6 बातें में लिखे तो जब तुम तबलीग के लिए निकलो तो ये दुआ मांगो। कौन सी दुआ मांगो? ये दुआ मांगो कि या अल्लाह हमको कुफ्फार पर मदद दे। मालूम छो तो जिथे तबलीग करण अचनि था उनखे काफ़र समझी को था जन हुननि जे अक़ीदे में या रसूला चवण वारो काफ़र, या नबी चवण वारो काफ़र, उर्स करण वारो काफ़र, नबी के नूर मञण वारो काफ़र, पीरन खे मञण वारो काफ़र। तंहिंजे करे ईंदा आहिनि बाबा कलमा तो सुनाइए, भला अॻे ई मुस्लमान खे कलमे जी ज़रूरत कहिड़ी आहे? मतिलबु छा त लिस्ट लिखूं ॿुधायूं राई विंड में हेतिरा मुस्लमान सकरन में करे आया आहियूं। हाणे तव्हांजी मर्ज़ी नए सिर मुस्लमान थो थोरे पुराणे इस्लाम ते हलो। अबा गुस्ताख पाण आहिनि या न आहिनि? हाणे वरी इल्ज़ाम असांजे मथां हिननि जो तोहमतूं लॻायूं असांजे सिंधी माण्हुनि खे भोलनि भालनि खे बेवकूफ़ बनाइण जे लाइ। मूंखे कावड़ाई 8 ॾींहंनि में मूंखे किताब लिखी पूरो कयो। 8 ॾींहंनि जे अंदरि हिन किताब जो मूं नालो खा सैफ़े सिकंदरी। हिन किताब में 350 सिफ़ा आहिनि। इंशाअल्लाह ताला जंहिंजे हथ में ही हूंदी दुश्मन वेझो न ईंदो। तलवार हूंदी त को दुश्मन ईंदो? अहिड़ा इनखे जवाब न अथमि, अहिड़ियूं ॻाल्हियूं पियूं अथमि जो हिननि जे किताबनि मथां तक़रीबन देवबंदनि जे 200 किताबनि जा हवाला जम कया त साबित कयो त गुस्ताख तव्हां या असां। इंशाअल्लाह तबारक तआला कंहिं देवबंदी खे इजाज़त न आहे, ताक़त न आहे जो हिन किताब जो जवाब ॾेई सघे। 2-3 दाणा मां खणी आयो आहियां तबलीग जे सिलसिले में। जंहिंखे बि खपनि, मां वापारी न आहियां, मूंखे कुतुबखानो कोन्हे को, पर किताब छपरायमि दुश्मन जे मुक़ाबले जे लाइ। तव्हां सुन्नी आहियो, वठो पढ़ो, पंहिंजे औलाद खे पढ़ायो। अल्लाह तबारक तआला तव्हांजे हिन सदके ई फैज़ खे जारी फरमाईंदो। हिन किताब जी तव्हां हुजुम ॾिसो, क़ीमत तमामु मां मुनासिब रखी आहे। 30 रुपया जी क़ीमत आहे, जंहिंखे खपे सो वठी सघे थो। हाणे दुआ कयो अल्लाह ताला तव्हां सां सभिनि जूं बेड़ा पार फरमाए छॾे। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या अल्लाह असां गुनहगारनि जा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह बे औलादनि खे साले औलाद अता फरमा। या अल्लाह कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा। तंग दस्तनि खे हिलाल जी रोज़ी नसीब फरमा। मौजा मौला असांजे हिन मस्जिद ऐं मदरसे वारनि खे फैज़ वारो बना। मदरसे जे उस्तादनि खे फैज़ वारो बना। तालिबुल इल्मनि खे फैज़ वारो बना। अहले सुन्नत वल जमात जो बोल बाला फरमा। मौजा ख़ालिक मौजा मालिक की परे परे खां जमात तुझे महबूब जे ज़िक्र ख़ैर ॿुधण जे लाइ आई आहे। सभिनि जा बेड़ा पार फरमा। सभिनि जूं दिल जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। मौजा मौला हिन सारी जमात जे तुफ़िले मूं गुनहगार जा गुनाह भी माफ़ फरमा। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व सल्लम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह। अब आप दुआ करो अल्लाह से सभी मुश्किलात को आसान फरमाए। अल्लाह से सभी सवालन जा सवाल पूरा फरमाए। जै दोस्त दुआ जे लाइ अर्ज़ कयो अल्लाह ताला उनजा नेक मक़सद पूरा फरमाए। जेके मुश्किलात उनसे अल्लाह ताला माफ़ फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही व क़ासिम रिज़्क़िही व ज़ीनत फर्शिही सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। ला इलाहा